असां तव्हांखे घुमाइण वारा आहियूं ॻोठ गुल बबर। दिस का नेचुरल ब्यूटी व्यू ऑफ काछो भैया। खा खा बिल्कुल देगा। अस्सलाम वालेकुम गरीब जो संग छाल आखिर खुश तबियत सही उम्मीद हो कि आप सब ठीक होंगे। आखिर भाईजान तव्हांजो भाउ छो आहे रेडी, छो जो तव्हांजे भाउ खे आई आहे इनवाइट किथां काछे खां मतिलबु गुल बबर खां। सो हुते आहे मतिलबु प्रोग्राम जलसो आहे। मौलाना साहब वारा ईंदा, मतिलबु त साईं अब्दुल जब्बार हैदरी ईंदो, सिंध जी फेमस पर्सनैलिटी। ॿियो साईं सबक़तुल्लाह जोगी ईंदो। ये ईंदा हिनमहिल हुते खिराजी मानी हली रही आहे। तव्हां ॿाहिरि बते पिया न आहे, असां इंतज़ाम में असां नालो आहे हलो हुते पोस्टर वोस्टर लॻियल हूंदो तव्हांखे ॾेखारींदा, सम्झो था न। सो पाण दी ऐं रेडी ॿियो त हुते निकाह जी मतिलबु आहे, असांजे सेठ आहिनि जेके हुनजे ब्रदर जो निकाह आहे। सो हुते इनवाइट आहे। सो हलो हलो भई तव्हां सां मिलूं था असां गॾु। केॾे था हलो ॿुधायो थोरो, असां इंट्रोड्यूशन करायो था, हलो केॾे था? तू ॿुधा भाऊ केॾे थो हली? ॿुधा केॾे थो हली? भाईजान तव्हां काछा मनाज़िर ॾिसी सघो था। दिस कॉल्ड काछो, मतिलबु काछो काछो रुञ ई रुञ, जेसि ताईं अख हले थी तेसि ताईं इहो तव्हांखे घेराबारी मिलंदी। दिस कॉल्ड पाकिस्तान ब्रो चियो। अरे ताए टावर नेटवर्क न तोले सोंगा खानो भाईजान दिस कॉल्ड काछो तोरा दिस कॉल्ड काछो बाबा। हिते टावर कुझु बि न आहे। ओने गोठ ॾिसी सघो था रस्तो काछे जो। अञा त वञूं था पिया काछो या परे आहे थोरो। हे ॾिसंदा था वञनि, असांखे ॾिसंदा था वञनि चरिया छा सिंगार जा समूह। आई एम वेरी करीबी विथ बातू बूटी जो पावर हाणे उसां तव्हांखे ॾेखारींदो। बूटी जो सोचे थो न स्कूटर गॾी ज़ूम थो करे। बूटी पावर आहे, बूटी बिरयानी। बयान ख्याल सां सिस्टम चेक इट सिस्टम। गाॾी तूं होॾे ॿिया बयान हेॾे मतिलबु भत अहिड़ो थो हले, वॾो खिरात आहे। बयान प्रोटोकॉल तव्हांखे मिलियो आहे या न? प्रोटोकॉल ॾिसो, प्रोटोकॉल असां फुकरा, असां फ़क़ीरूं। खाओ भाऊ खाओ, वरी तव्हां ॿियो ताम अचे जेसिताईं। खा बिल्कुल देगा। संगत तव्हां मां ॾेखारियां न हिकिड़ो मिंट हे पोस्टर असांजे जलसे जो स्क्रीन शॉट कढोसि। हाणे तव्हां चेक इट, अरे ॾिसो माल कीअं बाबा। तूं ठों आहे जेसर आवड़ी वारा खुश। हाणे असां तव्हांखे ॾेखारींदासीं असली मज़ा। अंदर भत्ता आहे न, तोखे सुकून न मिलियो त बस या It's called view of मर गई पूरे नेट ते चढ़ गई, मर गई नेट ते गी बशीर दबा हाथ चई नेट ते गी बस बशीर
बशीर खान कुरैशी हो। क्या है डबा चाहती हो थी? हाँ हाँ रजी जी ने ओके तुम्हारा इल्जाम में शाबाश तो अने खैरात जो मानी है बाबा जेड़ो जेड़ो नंढे लाकी दे डाड रोटी 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 हाँ गौर साहब भाईजान हाणे असां तव्हांखे घुमाइण वारा आहियूं ॻोठ गुल बबर विथ सेठ घंटी और अशरफ ॻोठ जा मनाज़र ॾिसो अलाह क़िस्म भाऊ हे भला जॻह जॻह वठी ॾे किथे किथे प्लेट प्लाट ॾेखार को घणे मिलंदो हिते भाऊ 10 करोड़ जी हिते बि इन भलो मां हैदराबाद डिफेंस में जी पिया 10 करोड़ भरे भाई धूड़ में छो विया भाऊ धूड़ लगी पई आहे सॼी छा आहे जॻह खे मुफ़्त जो पोंडर आहे रुगो पोंडर ई पोंडर आहे हेठि तव्हां ॾिसी सघो था ॾिसो जेनविन पोंडर जेनविन नोरे जी हालत ॾिसो उसरे चिमके थो भाई कम लही विया आहिनि सफ़ा दिस कार नेचुरल ब्यूटी व्यू ऑफ काछो भाईजान व्यू ऑफ ॻोठ गुल बबर दिस कार नेचुरल ब्यूटी व्यू ऑफ गुल बबर मां सुभाणे गाॾी हिते वठां थो घरड़ो ॾाढो सुकून रहनि था एंजाइटी लेवल 0 मतिलबु सफ़ा न टेंशन न परेशानी सुबुह उथी वरी चकर ॾे सुम्ही जान ई छुट्टी इसका छेलो नेचुरल ब्यूटी है छेले जी ई गोठ गोठ वा गोठ जिंदाबाद भाई ने हालत है काछे में असांजी हे टंगू मथे यो मतलब बड़ा हरामी हो बेटा कपड़ा मथे छा ॿुधाए तव्हांखे होरे ॾिसो तव्हां जेको पहिरियों लफ़्ज़ ॻाल्हायो टंगू मथे तव्हां जो सूट थो करे छा हालत है कचहरी था करे यार इसका चरी ओ दे स्काल्ड काछो जेस ताईं अख वञो तेस ताईं रुञ ई रुञ सुकून फीलिंग स्काल्ड काछियूं गलियूं बाबा जियो नोरो तो चंदो है केड़े नट फाथो आहे जी कपड़ा ॾिसो वाह असां हिननि मां बिजली वारियूं हे त कपिड़ा सुकाइनि 11,000 तारुनि ते तो हेॾा सांबर वाह 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 ये विच तव्हां पाणी तो भाईजान तव्हां ॾिसो था वरी पाॾो ॿियो कुसिजी रहियो आहे तव्हां ॾिसी सघो था मां वेझे तव्हांखे नथो ॾेखारे सघां छो जो वरी मुंहिंजी मोनिटाइज़ेशन ऑन नथी थिए पोइ हिन वीडियोनि ते ॾिसो अल्लाह अकबर तो भाईजान चवनि मां जीअं ॾेखारी थी तव्हांखे कुझु शयूं ॾेखारियूं सो हाणे पाण जी वरी वापसी आहे घर जी तरफ़ सफ़ा एनर्जी लेवल 0 थी वई आहे सफ़ा लेज़ी फीलिंग थी अचे लेज़ी सफ़ा लेज़ी फीलिंग थी अचे वञूं था घर वरी तव्हां फाइनली ककड़ पुॼी विया आहियूं ॾुखियुनि ॻाल्हि जो आहे वरी मूंखे वञिणो आहे हिकिड़ो दफ़ो वॾो ॾुख आहे इहो मूंखे हाय हाय अल्लाह साईं शुक्र अथई मुंहिंजे मालिक साईं छा तव्हांखे मां ॿुधायां भाईजान वरी मूंखे वञिणो आहे ॾुख इहो आहे जो वरी मूंखे वञिणो आहे छो जो मगरिब दारे निकाह हुआ सो उते मतिलबु हार वग़ैरह जेको सिस्टम थींदो आहे निकाह में इन हिसाब सां हिकिड़े चकर में ई मां डाउन थी वियो आहियां वरी मूंखे वञिणो आहे इहो सोचां न मगज़ फाटे थो
तो फिलहाल चिल्दा क्यों कमरे में बैठा सो वरी तव्हां मिलूं था थोरो रेस्ट पोइ त संगत उहो टाइम अची वियो वरी वञूं था हे ॾिसो हार वार रेडी पिया आहिनि सिज लही वियो आहे नमाज़ अदा करे हाणे वञूं था जल्दी 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 पंधु वॾो आहे भाईजान हे हालत आहे था वञूं था का संगत सां निभाइण छा की क्या करें ॾाढो फुर्सत रास्तो बेड़ो आहे कुरान जाने परेशान कयो मालिक नहीं खुटाई 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 हदीस हज़रत मौलाना शेख मंजूर अहमद सुरवर साहब बिरादरी मुकर्रम मुहतरम जनाब मौलाना सरदार अली बब्बर साहब जो सुन्नत निकाह पढ़ाईंदा जेके भी दोस्त माने का फारिग थी चुका है या बाहर अजायो पंडाल में बैठा है उन्हनि खे गुजारिश आहे त जल्दी जल्दी बराहे करम पंडाल जे अंदर अचनि ताकि असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज करे सघूं जेके भी दोस्त बाहर बैठा आहिनि उन्हनि खे गुजारिश आहे और भाई दुनिया के समूरन सामान में हलो सामान सालिह औरत बतावे औरत सालिह होती निसाई मसना व सुलास व रुबा या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कुल्लम अन्निकाह मिन सुन्नती फमन रग़िब अन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन मुबारक हुजनि असांजे हिन जलसे में असांजा सभु महिमान पहुची चुका आहिनि हज़रत मौलाना सैयद सिबगतुल्लाह जोगी साहिब स्टेज ते मौजूद आहिनि ऐं हज़रत मौलाना अब्दुल जब्बार हैदरी साहिब भी जगह ते वेठा आहिनि उन सां गॾु फ़कीर हाकिम अली भुट्ट भी पहुची चुका आहिनि ऐं इंशाअल्लाह इज़हार हक़ भी अची वेंदा इन जे करे मां समूरनि दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां जेके जिते भी आहिनि बराए महिरबानी जलसे गाह में अचनि इंशाअल्लाह बाक़ाइदा सां असांजो ही जलसो काफ़ी देर ते जारी ऐं सारी रहंदो हिन वक़्तु मां जेको आहे हिन वक़्तु मां दावत ख़िताब अर्ज़ कंदुसि परे खां आयल असांजा महिमान हज़रत मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहिब अरे बाबा लो बोलो बाबा अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बादु अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमिन आयातिही अन खलक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजन लितस्कुनू जान को सरे जा प्यारी दो ओ जान को सरे जा प्यारी दो वहाँ हम दिल तेरी जो प्यार सया है वहाँ हम दिल तेरी जो प्यार तुम कैसा है ट्राई मिनट का साथ सारे ट्राई मिनट जो वोट थोड़ी जाने ये अब मांगे की भाईजान हाणे पाण वञूं था घर जी तरफ रेडी फॉर अटे थी का
अशरफ ठीक है। त भाईजान पाण खेरन सां तव्हां ॾिठो त असां जलसे तां थी आयासीं, सॼो सिस्टम करे आयासीं, हार वार विझी आयासीं, आज़ादु पंछी थी आयासीं। सो वरी आई संगत वेठा हुआसीं हिते, इन हिसाब सां लेट थी बि तव्हांखे न ॾेखारे सघियमि। इलाही टाइम थियो आहे, 12:02। सो हाणे निंड खे ॿूसड़ ॾियण जो इरादो आहे, सम्झो था। नमाज़ वमाज़ अदा करे छॾी आहे। सो पाण हिते ब्लॉग ईंदा कयूं, उमीद कयूं असांजो ब्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो, पसंदि आयो हूंदो। सुठो लॻो पसंदि आयो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो। सुठा सुठा कमेंट कयो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो। सो माशाअल्लाह, दुआ में यादि। अस्सलाम।